सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। सिंध ते सूमरनि जे दौर में हुक्मरानी कंदड़ औरत ताराबाई केर हुई। हिन पंहिंजे कहिड़नि कारनामनि सबबि, कारकर्दगी सबबि मशहूरी माणी। इन खां अॻु असां ॿुधंदड़नि खे ताराबाई जे ज़िक्र करण खां अॻु असां ॿुधंदड़नि खे सिंध ते सूमरनि जे घराणे जी हुकूमत बाबति बुनियादी ॼाण ॾींदासीं त सूमरनि जी हुक्मरानी कॾहिं खां शुरू थी, कॾहिं खां ख़तमु थी। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियोस खे लाइक कनि, दोस्तनि सां शेयर कनि ऐं ही सॼी ॻाल्हि आख़िर ते ज़रूरु ॿुधनि जीअं सॼो सिलसिलो खेनि सम्झ में अची सघे। सिंध में सूमरा राज अरबन जे कब्ज़े जी पुॼाणीअ खां पोइ 1011 ईस्वीअ खां 1351 ईस्वीअ ताईं जारी रहियो। ही दौर सिंध जे तारीख़ में वॾी अहमियत रखे थो। अरबन जे 3 सदियुनि जे गैर सिंधी राज खां पोइ सूमरनि जे सूरत में सिंध खे पंहिंजो देसी राज मिलियो हो। इन दौर जा सिंधी समाज, ज़बान, अदब ऐं सक़ाफ़त ते इंतहाई गहरा असर पिया हुआ जेकी अॼु बि मौजूदु आहिनि। सिंध जे नामियारे मुहक़िक़ एम.एच. पंवर मूजिबि सिंध जे तारीख़ में सूमरनि जो दौर इन करे बि अहम आहे जो हिन घराणे सिंध ते 340 साल हुकूमत कई। एतिरो वक़्तु सॼी दुनिया में को बि राज घराणो हुक्मरान न रहियो। सूमरा सिंध जा ॾेही हाकिम हुया। हू सदियुनि खां हिन धरतीअ जा फर्ज़ंद रहिया। ही कबीलो असुल सिंध जो आहे ऐं उन जे हिंदू राजपूत हुजण में को बि शक न हुअणु खपे। कच्छ, गुजरात ऐं राजस्थान में अॼु बि सूमरा आबाद आहिनि ऐं उहे हिंदू मज़हब सां तालुक़ रखनि था। इन पस मंज़र में हक़ीक़त वधीक साफ़ थी साम्हूं थी अचे त सूमरा अरब न पर मक़ामी राजपूत नस्ल यानी सिंधी नस्ल जा हुया। सूमरनि जे दौर में सिंध जूं सरहदूं इंतहाई वसी हुयूं। सिंध जा परगि॒णा या सूबा चओसि उहे हुआ जेकी 641 ईस्वी में ब्राह्मण राज दौरान यानी चच सरकार जे वक़्त में हुया। सूमरा सिंध जो निहायत आलीशान दौर हो। सूमरनि जो दौर सिंध जो निहायत आलीशान दौर हुयो। हिन दौर में सिंध सुखियो सताबो मुल्क हुयो जंहिंजो वापारु समुंड रस्ते मुख़्तलिफ़ मुल्कनि सां हलंदड़ हो। इन दौर में लाहिरी जो बंदरगाह बैन अल-अक़वामी बंदरगाह जी हैसियत रखंदो हो। ॿियनि मुल्कनि जा ॿेड़ा लाहिरी बंदर ते अची लंगरंदाज़ थींदा हुआ। सॼी दुनिया जा वापारी छिकजी सिंध ईंदा। इन करे जो सिंध जी मुइशत उन दौर में सगारी हुई। वापार रूज जो हुयो। तारीख़ूं लिखनि थियूं त उन दौर में सिंध मां ॿाहिरि वेंदड़ सामान में रेशमी कपिड़ो, ख़ुशबूदार शयूं, सचा मोती, तरारूं, घोड़नि जूं ज़ीनूं, ख़ुशबूदार मसाला ऐं घोड़ा शामिल हुया। सिंध जे आज़ाद ऐं ख़ुशहाल हुजण करे हिन ई दौर में केतिरनि ई इश्किया लोक दास्ताननि जनम वरितो। मूमल ऐं मेंद्रो, लेला ऐं चनेसर, उमर ऐं गंगा, उमर ऐं मारवी जा जेके किस्सा आहिनि उहे हिन दौर जी माना सूमरा दौर जी पैदावार आहिनि। हिन दौर में न फ़क़ति मर्दनि सिंध ते हुक्मरानी कई पर औरतुनि बि पंहिंजे वतन जी सरवाणी वारो किरदारु अदा कयो। सिंध जी तरक़ी ऐं तइमीर में जिन औरतुनि भेरो वरितो उन्हनि में ताराबाई जेका दोदो पहिरियों जी धीउ हुई, हमूबाई संघारा जी ज़ाल हुई, बाघुल बाई दोदे टिएं जी भेण हुई, सारा महमद सूमरे जी ज़ाल हुई, कोयल नंगर सूमरे जी मंग हुई ऐं माला हासे सोढे जी ज़ाल
हुई उहे शामिल आहिनि। पर अॼु पाण हिते ताराबाईअ जो ज़िक्र कंदासीं। सिंध जे नामियारे लेखक आज़ाद काज़ी पंहिंजे किताब सिंध जूं इनक़लाबी औरतूं में हिन तारीख़ी किरदार बाबति लिखियो आहे। असां उतां मदद वरिती आहे। हू लिखे थो, सिंध मुल्क मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आज़ादी ऐं ग़ुलामी जा ॾींहं बि ॾिठा आहिनि। जॾहिं बि मुल्क ग़ुलाम थियो आहे तॾहिं हितां जे अवाम हिकु ॾींहुं बि ख़ामोशी सां न गुज़ारियो आहे। हर घड़ी हर पलक आज़ादी जी तलाश में रहिया आहिनि। जंहिं बि वक़्तु खेनि वझ में ॾियो आहे तॾहिं आज़ादीअ जी मूमल माणे पोइ सुख जो साहु खयूं अथां। ब्राह्मण घराणे जे राज जे ख़ात्मे खां पोइ सिंध जुदा जुदा घराणनि जे ग़ुलामी हेठि रहंदी आई, जेका आख़िरकार गज़नवी घराणे जे हथनि ते पहुती। हिन घराणे जा हाकुम सुल्तान महमूद गज़नवी 31 साल हुकूमत करण बैदि 60 सालनि जी उमिरि में वफ़ात करे वियो। तंहिं बैदि शहनशाहियत जी तबाही जा आसार शुरू थियण लॻा। आख़िर हुकूमत ऐं बादशाहीअ ते अब्दुर्रशीद बिन सुल्तान मसऊद बिन सुल्तान महमूद जो वारो आहे। तॾहिं हू ऐश ऐं ख़ुशीअ जूं मजलिसूं क़ाइमु करे ख़ुशी ऐं आयाशी जे रस्मनि में मशगूल थी हुकूमत जे कारोबार खां गाफ़िल रहियो। अहिड़े वक़्तु ॾूरांहनि सरहदुनि जा माण्हू आज़ादी लाइ जदोजहद करण लॻा ऐं हू हुननि जे हाकिमियत खां निकिरी विया। इन दौर में सिंध मां सूमरनि थरीअ जे आसपास सूमरे नाले हिकु शख़्स खे हुकूमत जे गादीअ ते विहारियो। जॾहिं त डॉक्टर नबी बख्श बलोच मूजिबि सूमार राय सूमरनि जे हुकूमत जो बाग़ी हुयो। इन ते तारीख़दान में नाले ते इख़्तिलाफ़ आहिनि। सूमार राय जो पुटु सन 1038 ईस्वी में सुल्तान मसूद गज़नी जे अहदे हुकूमत में ज़िंदा हो, जंहिं मुल्क जी पसगरदाईअ जे फसादनि खे साफ़ कयो ऐं हिन साद नाले हिकु ज़मींदार सां सुलह जूं ॻाल्हियूं करे संदसि ॾियाणी निकाह में हूंदी, जंहिंमां खेसि भूंगर नाले पुटु थियो। पीउ जे वफ़ात बैदि भूंगर हुकूमत ते वेठो, जंहिं 15 वरहनि बैदि 1068 ईस्वी में वफ़ात करे वियो। तंहिं बैदि संदसि वॾो पुटु दोदो पहिरियों तख़्त ते वेठो। हीउ पंहिंजे वक़्त जो बहादुर ऐं होशियारु हाकिम हुयो। हिन पंहिंजे हुकूमत जे हदुनि खे लाड़ खां वठी नसरपुर ताईं वधायो। संदसि बहादुरी जा कारनामा सिंध जे आखाणियुनि में बयानु थिया। हाणे पाण पंहिंजे असुल मौज़ूअ ॾांहुं अचूं था त ताराबाई इक़्तिदार कीअं हासिलु कयो। दोदो पुटु भूंगर 24 साल हुकूमत करण खां पोइ सन 1092 ईस्वी में लाॾाणो करे वियो। दोदे जे वफ़ात वक़्तु संदसि पुटु जेको संगार हो अञा नंढो हो, पर उन दौर जे रवाज मुताबिक़ सूमरनि पोइ बि पग खेसि ॿधाई। पर हुकूमत जो कारोबार संदसि भेण ताराबाईअ जे हवाले कयो। माना उहा ताराबाई हुकूमत जो कारोबार हलाइण लॻी। असल में हुकूमत ताराबाई वटि हुई, पर नालो संघार जो जेको सॻी रहे। आज़ाद काज़ी मूजिबि हिंदुस्तानी तारीख़ जा केतिरा तारीख़दान रज़िया सुल्ताना खे पहिरीं ख़ातून या औरत हुक्मरान करे लिखंदा आहिनि, पर इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे। रज़िया सुल्ताना 1236 ईस्वीअ में दहलीअ जे तख़्त ते वेठी, पर सूमरनि जे दौर जी सिंधियाणी ताराबाई उन खां बि काफ़ी अॻु हुक्मरान थी गुज़री आहे। हीअ निहायत होशियार ऐं बहादुर औरत हुई। हिन सियासत जे मैदान में वॾी जुरत ऐं मर्दानगी सां कमु कयो। सूमरा साणुसि वफ़ादार आई संदसि फरमान बरदार हुआ। उन करे दोदे जे मौत बैदि मुल्क में जेका छिकताण पैदा थी पई, तंहिंखे ताराबाई आसानी सां ख़तमु करे छॾियो। ताराबाई उन वक़्त ताईं दबदबे सां राज कयईं जेसि ताईं संघार वॾो थियो। तारीख़दान लिखनि था त सिंध जी हिन बहादुर औरत हुक्मरान 10 साल हुकूमत हलाई। तंहिं बैदि संजर यानी संघार 491 हिजरीअ में गादीअ ते वेठो। हिन सिंध जी औरत हुक्मरान जे दौर ते
अञा वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे भेट में शायदि, मां शायदि ते ज़ोर थो ॾियां, थी सघे किथे ॿिए हंधि हुजे, ॿियनि मुल्कनि जे भेट में शायदि सिंध जी हीअ पहिरीं औरत हुई जंहिं मुल्क ते आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत में हुक्मरानी कई। अवां दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि जी वॾी महिरबानी।